डोकरी खां रिपोर्ट करे साजिद कादरी। डोकरी पाकिस्तान पीपल्स पार्टी के नए चूंडियल डोकरी PS13 के MPA सरदार आदिल अल्ताफ़ हुसैन खान उन्नड़ सिंध असेंबली में हलफ खणी वरितो है। हमदर्दन जियालन पारां खुशी में मिठाई विराई वही है। याद रहे आम चूंडनि में आदिल अल्ताफ़ हुसैन खान के नंढी उम्र जो MPA मुंतखब थियण समेत पूरे सिंध में सब खां वधीक वोट खणी MPA मुंतखब थियण ऐं पंहिंजे हल्के में हिक बि पोलिंग न हारण जो एज़ाज़ हासिल है। आदिल अल्ताफ़ हुसैन उन्नड़ के हलफ खणे बैदि पंहिंजे इलाइक़े PS13 के अवाम में खुशी वारो माहौल छयल है। PS13 के मोअज़्ज़िज़ीन हमदर्दन बिरादरीन जे चङनि मुड़सनि जियालन पारां अलीआबाद जो चमकंदड़ सितारो मोहतरम जनाब आदिल अल्ताफ़ हुसैन खान उन्नड़ साहब MPA के सिंध असेंबली में हलफ खणण ते दिल जी गहरायुनि सां मुबारकबाद जो सिलसिलो जारी है। हुन डोकरी ऐं बाकरानी तालुके जे अवाम आसिफ अली ज़रदारी बिलावल भुट्टो ज़रदारी खां घुर कई त आदिल अल्ताफ़ हुसैन उन्नड़ के सिंध काबीना में शामिल कयो वञे त जीअं आदिल अल्ताफ़ हुसैन खान उन्नड़ पंहिंजे तक जे अवाम जा मसइला हल करण में कसर न छॾे।